आवाज़ टीवी सीतारोड जे रिपोर्टर राजा चन्ना ते बहासर वडेरे जे चुर्च ते पुलिस जे तशद्दुद ऐं मथस केस दाख़िल करे जेल उमाण ख़िलाफ़ दादू में भी सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। रिपोर्ट कर रहा है तारिक लगारी। दादू जे सीतारोड शहर में हुक्मरान धुर सां तालुक रखंदड़ वडेरे जी चुर्च ते आवाज़ टीवी सीतारोड जे रिपोर्टर राजा चन्ना के पुलिस एहलकारनि पारां सख़्त तशद्दुद जो निशानो बणाईंदे कूड़ो केस दाख़िल करे वरितो आहे। सहाफ़ी ते तशद्दुद जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे, जन सहाफ़ी राजा चन्ना के पुलिस कूड़े केस में दादू जी अदालत में पेश कंदे 14 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते डिस्ट्रिक्ट जेल दादू मोकिले छॾियो आहे। सहाफ़ी ते पुलिस एहलकारनि जे तशद्दुद ख़िलाफ़ सहाफ़ियुनि में सख़्त कावड़ जी लहर आहे ऐं सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। दादू जे सहाफ़ियुनि निज़ाम शेख, गोस जतियाल, फताह शेख, वली मोहम्मद लुंड, अलाबश खुश्क, आज़ाद बलोच चयो आहे त सीतारोड पुलिस हिकु वडेरे जी चुर्च ते पीपल्स पार्टी जी जमहूरी दौर में आवाज़ टीवी सीतारोड जे रिपोर्टर राजा चन्ना ते तशद्दुद करण बाद जेको कमदारी वारो किरदार अदा कंदे खेसि गिरफ़्तार करे कूड़ो केस दाख़िल कयो आहे, उन जो मिसाल आमरियत में बि नथो मिले। सीता में जेका इहा पुलिस गर्दी थी आहे, सरेआम तशद्दुद थियो आहे एहसास कफ़ालत सेंटर ते सभई माण्हुनि जो साम्हूं, इहो मज़मत जोॻो अमल आहे त सहाफ़ी राजा चन्ना ते जेको तशद्दुद थियो आहे इन वाक़े जी जांच थियणु खपे। सीतारोड में जेको सहाफ़ी रमीज़ राजा चन्ना ते जेको पुलिस तशद्दुद कयो आहे ऐं उहो तशद्दुद इंतिहाई गैर इंसानी, गैर अख़लाक़ी, गैर क़ानूनी तशद्दुद कयो आहे ऐं हिकिड़े वंगारी तौर ते पुलिस किरदारु अदा कयो आहे ऐं मक़ामी वॾेरो जेको आहे कंबल लगारी उन जे चुर्च ते ही सॼो सहाफ़ी ते बछ करे ऐं ईअं विड़िया आहिनि जीअं माना हिकिड़ो जीअं तव्हां ॾिसंदो त अॼु कंहिं चोर कंहिं बदमाश सां बि नथा विढ़नि जेतिरो हिननि सहाफ़ियुनि ते तशद्दुद कयो। पीपल्स पार्टी जे दौर में जेका अवामी हुकूमत ते दावा कई पई वञे उन में माना हिकिड़े हथी ख़ाली सहाफ़ीअ ते पुलिस कड़की पए ऐं सवें औरतुनि ऐं मर्दनि जे आॾो उन ते वहशियाणो तशद्दुद करे, इहो त आमिरियत में बि असां नाहे ॾिठो, सहाफ़ियुनि कॾहिं मुशरफ़ जे दौर में बि नाहे ॾिठो, त जन ज़िया जे दौर में बि सहाफ़ियुनि जो ख़्यालु कयो वेंदो हो, पर अलाए छा थी वियो आहे, कहिड़ी जमहूरियत आहे, छा थी वियो आहे जमहूरियत जे दावेदारनि खे। सहाफ़ी ते वहशियाणा तशद्दुद करायो आहे, इन जी मां सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कयां थो। असांजो तंज़ीम जे पारां बि इन ॻाल्हि जो सख़्तु नोटिस वरितो वियो आहे ऐं मुतालबो कयो आहे त इन्हनि जे ख़िलाफ़ पूरी कार्रवाई थी वञे। कूड़ो केस दाख़िल कयो आहे आवाज़ टीवी जे रिपोर्टर रमीज़ चन्ना ते। असां हिन वाक़े जी मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त हिन वाक़े जी जांच कराई वञे, जेका सहाफ़ी बिरादरी में बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। जेको वाक़ियो पेश आयो आहे सीता जे सहाफ़ी रमीज़ राजा चन्ना सां, त इहो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। पुलिस जो अहिड़े रवैये जीअं दहशतगर्दनि सां जीअं वेड़ कबी आहे, अहिड़े तरीक़े कंहिं नौजवान वर्किंग सहाफ़ी सां अहिड़ो रवैयो अख़्तियार करे ऐं उन्हनि ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। ऐं वॾी अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे त दादू पुलिस जेका सीता पुलिस आहे उन जो SHO आहे इशफ़ाक़ मंगी, जेको 24 कलाकनि मां 12 कलाक मुसलसिल वॾेरे जी औताक ते नौकर बणियल आहे, उहो सहाफ़ियुनि ते कूड़ा केस ऐं शहरियुनि ते रोज़ानो वॾेरे जी चुर्च ते कूड़ा केस दाख़िल करे थो। दादू जे सहाफ़ियुनि मुतालबो कयो आहे त आवाज़ टीवी सीतारोड जे रिपोर्टर राजा चन्ना ते दाख़िल कूड़ो केस ख़तमु करे आज़ादु कयो वञे ऐं सहाफ़ी ते तशद्दुद में मुलविस पुलिस एहलकारनि ऐं वॾेरे ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि अदालत जे कटहरे में आंदो वञे। कैमरामैन फराज़ विजो सां गॾु तारिक लगारी, आवाज़ न्यूज़ दादू।